بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. جو ترجمو असां लास्ट सेशन में कयोसीं ऐं मुंहिंजा पालनहार मुला सीनू खोल मुंहिंजो ऐं सवलो कर मूं लाइ मुंहिंजो कमु ऐं खोल ॻंढ मुंहिंजे ज़बान जी यानी मुंहिंजी ज़बान जी हक़ लाइ उहे मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. जीअं कतरी साहब सां ॿुधायो नईम साहब असांजो सिलसिलो हले थो पियो सिपारो या जुज़ नंबर 3 अम सिपारो अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन. असां सभिनी खे वेलकम कयो त क़ुर सिखूं सिंधी में. सभ खां पहिरीं साईं हीअ जेका सूरत हाल हले पई सिंध में माना यानी रोज़ नयूं ख़बरूं आहिनि. बोर्ड असां सिंधी वीचारा सिंध में सभिनी माण्हुनि वीचारनि जो न अलाह ताला विञाए छॾियो आहे. एतिरी तबाही आई आहे जो लफ़्ज़नि में उनखे समोए नथो सघे. असां हर माण्हू ॾुखोयल आहे छो जो कंहिं न कंहिं तरह सां पंहिंजो वास्तो किथे न किथे आहे न साईं. अज़ीज़ क़रीब आहे या को वेझो दोस्त आहे या के ॿिया आहिनि. सॼो सिंध आहे पूरी साईं बलोचिस्तान ऐं जिते कुझु वार हले पई ख़ैर जा कम माण्हू कनि था पिया उते ई साईं अहिड़ा इदारा बि आहिनि अहिड़ियूं माण्हू बि आहिनि जेके ख़िदमत कनि था पिया जॾहिं त सरकार जे लेवल ते माना पहिरियों त अणहूंद जे बराबरि जेका थिए पई ख़िदमत जेकॾहिं उन खां अलावा जेके जंहिंजूं ज़िमेदारियूं आहिनि जिन पूरियूं नथा कनि उहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे पंहिंजो. वॾा वॾा माण्हू जेके वॾा वॾा रहीस मोहतार ख़ुदा हिननि खे सम्झ ॾे त साईं. ऐं पाण वीडियो अगरि ॾिसूं था पिया वॾी डिटेल में कोन था वञूं पर माना अफ़सोस जो मक़ाम इहो आहे त हिन वक़्तु बि उहे माना एतिरो हमदर्दी में हर माण्हू पूरो आहे जॾहिं ख़िदमत में जाॻनि कोन था. मां हिकिड़ी ॻाल्हि इहा चए पई त किथे किथे ईअं अचे थो वीडियो वारा चवनि साईं अलाह जे तरफ़ां मुसीबत अलाह जे तरफ़ां आज़माइश आहे. त मूं किथे मैसेज कयो हुयो मुंहिंजो साईं जेको मींहुं वसे थो न उहा बिल्कुलु अलाह जे तरफ़ां आज़माइश आहे. पर जेको माना जंहिंजी जेका ज़िमेदारी आहे जॾहिं उहे पूरी नथा कनि उहो अलाह जो अज़ाब न उहो को माण्हुनि जो अज़ाब आहे. ग़रीबनि ते माण्हू पाण ॼाणनि जेके माण्हू ॿिए जे लाइ अज़ाब पैदा कनि था पिया. जेकॾहिं कंहिंजो घर ड्रहे थो जेकॾहिं कंहिंजी का झोपड़ी ड्रही कंहिंजो बंदि ड्रही वियो ऐं पाणी अची वियो आहे ज़मीनूं ॿुॾी वयूं आहिनि फसल बि तबाह आहिनि अॻिते वञण लाइ छा थींदो. पर जेके माण्हू उते फाथल आहिनि कंहिं जे नाक़िस कारकर्दगी जी करे ऐं जेके करप्शन जा माण्हू पैसा खाई विया ऑफिसर या सियासतदान उन जे करे जेकॾहिं का तबाही आई आहे ऐं जेकॾहिं उनजी नाअहली जे करे उते न पहुचण जे करे जेका उन्हनि जे करे जेकॾहिं का तबाही आई आहे ऐं कंहिंजी जान वई आहे उन जो ॾोह उन सियासतदान ऐं उन ते माना ब्यूरोक्रेट ते थींदो ज़रूरु जेकॾहिं उन पंहिंजी ज़िमेदारी पूरी न कई आहे. वल्लाह आलम साईं का फ़तवा कोन्हे का इहा पर ॻाल्हि इहा आहे त उन में इनडायरेक्टली उहे शामिल आहिनि इन ज़ुल्म में. हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि इहा करणी सी त मदद लाइ पहिरीं ख़वेश पोइ दरवेश. पहिरियों पंहिंजो वेझो कुटुंब पोइ माइट यतीम खे अहमियत आहे. पोइ पाड़ो हुजे पोइ ॻोठु हुजे पोइ शहर हुजे को सवालिया को मुसाफ़िर आहे को क़ैदी आहे जंहिंजी जेतिरी ख़िदमत पुॼी सघे असां सभु पाण कयूं इनशा अल्लाह ताला. अलाह साईं असां सभिनी जे साईं जेको असां हिते पाण सुख में वेठा आहियूं आराम सां वेठा आहियूं जेके माण्हू तकलीफ़ में वेठा आहिनि जिन जी जेतिरी जेको ख़िदमत करे सघियो आहे मदद करे सघियो आहे अलाह पाक असां सभिनी जी उहा शइ क़बूल फरमाए ऐं असांखे हुन में वधीक ख़ैरु करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं रिया खां बचाए ऐं ज़ुल्म खां बचाए. हलूं था पिया साईं त हीअ जेको आहे पंहिंजे सेशन ते लास्ट टाइम इहा पाण ज़िक्र कयोसीं हिन दुआ जो. हिन दुआ मां असांखे 2-3 ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि जेका मां काउट में बि मोकिली आहे. उहो थोरो सरसरी तौर हुनखे खणंदासीं छो जो हिन में बि ॾाढो हिकिड़ो अहम शइ आहे जेका असां खणी सघूं था पिया मिसाल तौर लाइ अॻिते जे लाइ. इन में तव्हां ॾिसो त हीउ जेको हीउ ॻाढ़ा अखर जेके लिखियल न मूं लाइ मुंहिंजो सीनो मूं लाइ मुंहिंजो कमु मुंहिंजी ज़बान मुंहिंजी ॻाल्हि हिन सभिनी में ॾिसो त असां मुंहिंजी आहे. ठीकु आहे. उहो साॻियो हिते अरबी में जेको ली सदरी यसली अमरी लिसानी कौली या जेका आहे न इन जी हिकिड़ी अहमियत आहे इहा असांखे सम्झणी आहे. लाम थींदो आहे लाइ
ला इलाहा इल्लल्लाह थींदो आहे न, न को अल्लाह सवाइ हिकु, न को महबूद सवाइ हिकु अल्लाह जे। ये जेको चवंदा न को अल्लाह सवाइ हिकु अल्लाह जे, इहो ग़लति आहे। मां हिनखे एक्सेप्ट न कंदो आहियां। ये न अंग्रेज में चवंदा आहिनि देयर इज नो गॉड एक्सेप्ट गॉड। हाणे जी नंढी जेसिताईं कंहिंखे ख़बर पवे पर इहो स्टेटमेंट सही न आहे। न आहे कोई महबूद, महबूद माना जेको इबादत जे लाइक़ सवाइ हिकु अल्लाह जे। हीउ जेको ला ला माना सही, इहो माना ला आहे। या जेको जिते बि ईंदो उहो माना पंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो, मुंहिंजे लाइ। हिन ली जो मतिलबु आहे मुंहिंजे लाइ या मूं लाइ, सिंपल। पहिरीं ली आहे न, रब्बि इश्रह ली, मूं लाइ। या अची वियो, अखियूं ॿुटे चवणो आहे इन में मुंहिंजी ॻाल्हि थी रखा, पंहिंजी मुंहिंजी ज़ाती ॻाल्हि थी रखे। यसिर ली, यसिर जो मतिलबु छा बि हुजे, ली माना मुंहिंजे लाइ। अमरी, अमर जो मतिलबु छा हूंदो, पर या अची वियो माना मुंहिंजी ॻाल्हि थी वई, माना जेका भाई। लिसानी, लिसान जो मतिलबु जेको बि हुजे, या अची वियो मुंहिंजी ॻाल्हि थी वई। कौली, कौल जो मतिलबु जेको बि थी वियो, या अची वियो माना मुंहिंजी ॻाल्हि थी। अलहमदुलिल्लाह, इहो सम्झणो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे सूरत ताहा जी माना आयतूं आहिनि 25, 26, 27, 28, 4 आयतूं आहिनि जेके असां बार बार पढ़ंदा आहियूं। सूरत ताहा जो नंबर कहिड़ो आहे? 20। इहो बि लाज़मी यादि करिणो आहे हिन सेशन में, ऐं इहो सम्झणु खपे त इहे ॿ शयूं टेक होम आहिनि, इहे ज़रूरु लाज़मी सम्झणु खपनि असांखे इंशाअल्लाह ताला। कीअं छा आहे, हिन में हिकिड़ी ॿी चार्ट आहे, ॾिसो जेको सिंधी में जेको इहो चयोसि न, मूं लाइ खोल, मुंहिंजो सीनू, हे मूं 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 अचे थो, मूं या मुंहुं, मूं लाइ मुंहिंजो, मूं लाइ मुंहिंजो, मुंहिंजी मुंहिंजी, पोइ इहो मुंहुं 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 जेको आहे न माना मूं लाइ ॻाल्हि आहे। इनखे छा चवंदा आहिनि? जेको या आहे उहो आहे ज़मीर मुत्तसिल। दाद जो उचार थींदो मुत्तसिल। मुत्तसिल माना गॾियल। मुफ़सिल जॾहिं ईंदो आहे माना मुफ़ासिलो हूंदो आहे न, माना परे परे। मुफ़सिल ईंदो, छड़ो हिते जेकॾहिं ता जे बदिरां मां फा ॾेई छॾींदुसि न, मुफ़सिल माना उहो परे परे। पर हीउ मुत्तसिल माना चइबो गॾियल। गॾियल छाजे करे? इनखे चइबो अटैच प्रोनाउन। उहो गॾियल छाजे करे आहे? उन जे करे आहे जो तव्हां ॾिसो, ही जेको बि आहे या अलॻि तव्हांखे नज़र न ईंदी। ही या हिन सां इन करे गॾियल लफ़्ज़ कोन्हे छो जो रा खे या सां हूअं गॾाए नथो सघिजे लिखण में। सदरी के रा खे या सां नथो गॾाए सघिजे, पर ही अटैच प्रोनाउन जेके लफ़्ज़ जे आख़िर में ईंदा आहिनि। तव्हां ॾिसो या सभिनी जे आख़िर में आई आहे न, केॾो ईज़ी आहे सम्झण सां अरबी खे इंशाअल्लाह ताला। या आख़िर में आई आहे, ॻाल्हि क्लियर थी वई, इहो मुंहिंजे लाइ। माना केॾो हिकिड़ो ईज़ी आहे हिनखे असीं फॉलो करणु। ठीकु थियो? ये अटैच प्रोनाउन छो जो ये हिन सां सभिनी अटैच्ड आहिनि। ठीकु आहे न? ही या हिन अटैच्ड आहे, पर ही न करे अटैच न आहे। तव्हां चई त या अलॻि बि थी आहे, अलॻि न आहे। हिन या अलॻि जो को मतिलबु कोन्हे जेसि ताईं हिन सां अटैच न थींदी। ही अटैच आहिनि पाण में, पर या रा खे या सां माना अरबी या सिंधी में लिखी नथो सघे। लिखणो अलॻि अलॻि आहे, छो या माना जीअं ही लाम खे ये सां गंढाए सघूं था पिया, पर रा खे ये सां न, नून खे ये सां गंढाए सघिजे। इहो क्लियर थियो? हाणे अॻिते हलूं। मां आयो आहे त हिन जे प्लूरल सां इहो फर्स्ट पर्सन आहे, पोइ तूं तव्हां सेकंड पर्सन, हू उहे इहो थर्ड पर्सन। ठीकु थियो? हाणे अल्लाह पाक तौफ़ीक़ सां असां अॻिते करे आया आहियूं जुज़ 3 जूं घणियूं सूरतूं ही पढ़ी आया आहियूं अलहमदुलिल्लाह। यानी ही ॻाढ़े में जेको अखर लिखियल आहे न सही, जेके लिखियल इनखे थोरो घणे क़दुरु इहो ज़हन नशीन करिणो आहे। उहो कहिड़ो? त सूर अन-नबअ आहे 30 सिपारे जी पहिरीं सूरत। हितां सिपारो शुरू थियो, अम सिपारो। उहो नंबर खां ई आहे अन-नबअ, उहा 78 नंबर आयतुनि खे छॾे ॾियो। हीअ 78 नंबर खां सूरत 30 सिपारो शुरू थियो ऐं 90 आहे। इहो बार बार मां हिन करे चवंदुसि त इहो यादि कजे ऐं कोशिशि कजे त भई पोइ 90 खां पोइ कहिड़ी सूरत आहे उहो लिखिजे छड़ो। 2 मिंट लॻंदा। ऐं पोइ सेशन में त इहो हिन में कोन था कयूं, पर लास्ट टाइम ईअं कंदासीं त पाण रिपीट कंदासीं, गॾु हलंदासीं पिया। अन-नबअ पढ़बो, पोइ अन-नाज़िआत, अबस, अत-तकवीर, अल-इन्फितार, ॿियो ज़ेर ज़बर जो ख़्यालु रखिबो आहे। अल-इन्फितार, अल-मुतफ़िफ़ीन, अल-इनशिकाक, अल-बुरूज। ऐं हाणे था पढ़ूं सूरत तारिक, माना या ईअं चइजे तुत तारिक, छो जो हिते ता ते शद आहे, या चइबो अत-तारिक।
उन जो हिक खां 10 तूं पढ़ी चुका आहियूं अलहमदुलिल्लाह हाणे कहिड़ियूं था पढ़ूं 11 खां 17 ऐं थोरो ग्रामर कंदासीं इंशाअल्लाह ताला ऐं हीअ आहिनि जेके इन जूं 11 खां 17 11 12 13 किथे आहे 13 ने मिस्तला खाते 14 15 16 17 13 किथे रहिजी वई हा ही आहे न सही हिते सॉरी ही 13 आहे हीअ ऐं फाटण वारी ज़मीन जो 12 थी वई हिन जो नंबर 13 आहे मां करेक्शन करे छॾियां रिकॉर्ड पे थो थिए जीअं ग़लती न थिए न 13 ठीक हो बहरहाल ठीक थियो सही ठीक थियो हाणे वरी हलूं वापसि हिते आयासीं असां त ही जेके आहिनि थोरो चेंज करे छॾ त पोइ ॾाढो सिंधी जो अरबी हुन जो करां इंग्लिश जो लेफ्ट एंड राइट वारो हुन में थियो वञे बहरहाल ठीकु आहे अच्छा हाणे त हिन में ॾिसो छड़ो त 11 ऐं जॾहिं 12 ते ईंदासीं त हिते ऐं हिते बि ऐं आहे पर हिते जॾहिं आयो आहे ऐं कसम आहे मींहं वारे आसमान जो ऐं फाटण वारी ज़मीन जो हिते कसम लिखियल कोन्हे त इहा बि क़ुर पाक जो वॾो कमाल आहे यानी कोई माण्हू हिन में ग़लती नथो ॻोल्हे सघे तव्हां ॾिसो त हिते छा आयो हो पहिरीं आयत ई जेका वसमा वतारिक वमा अदराक मतारिक यानी जॾहिं कसम हिकिड़ो दफ़ो अल्लाह पाक खयो न कसम आहे आसमान जो ऐं राति जे वक़्त में ईंदड़ जो हाणे ॿ दफ़ा कसम ॾेई हरू भरू ॻाल्हि न कई वई पर आहे कसम असां लैंग्वेज में ईअं ई त ॻाल्हाईंदा आहियूं इहा ई त फसाद आहे जेके फसियूं चइबो आहे न त माना घटि लफ़्ज़नि में मुकमल ॻाल्हि ऐं कसम आहे मींहं वारे आसमान जो ऐं फाटण वारी ज़मीन जो माना ॿई इहे कसम थी त चए छा थो ही इनखे छा चइबो आहे ऐं पोइ हिनखे छा चइबो आहे त बेशक क़ुर फ़ैसिलो कंदड़ ॻाल्हि आहे ऐं पोइ अॻिते ॾिसूं था पिया त कहिड़ी ऐं हीअ क़ुर का ठठोली जी ॻाल्हि न आहे बेशक काफ़र हिक तरह जी ॻुझी रिथ रथीनि था ऐं आऊं बि हिक तरह जी रिथ रथियां थो पोइ काफ़रनि खे डर ॾे ऐं थोरी मुदत या मोहलत खे छॾे ॾे इहो थियो आख़िरी आयत ठीकु आहे हिनखे थोरो आस्ते आस्ते करे सम्झूं था पिया पहिरीं हीअ सम्झी आया हुआसीं अल्लाह पाक फरमाए थो कसम आहे आसमान जो ऐं राति जे वक़्त में ईंदड़ जो ऐं पोइ कीअं सम्झियो त तो त राति जो ईंदड़ छा आहे उहो चिमकंदड़ तारो आहे तेज़ ऊंदाही खे चीरींदड़ रोशनी वारो पोइ वरी हे मुक़सिम बि चइबो आहे हिनखे कसम जंहिंजो खयो वञे ऐं जंहिं लाइ खयो वञे मुक़सिम अलह माना कसम जो जवाबु उहो छा आहे त को जीव अहिड़ो कोन्हे जंहिं ते को निगहबान मुक़ररु आहे कसम ऐं कसम जो जवाबु जंहिंजो कसम खयो वियो आहे जंहिं लाइ यानी जंहिं ॻाल्हि जी शायदी या जंहिं ॻाल्हि जी साथी ॾियणी आहे उनजो कसम हिन में जीअं असां ॾिसूं था पिया त हीउ जेको जॾहिं असां चऊं था न वसम आहे वतारिक त हीउ जेको वाव आहे न इनखे चइबो आहे वाव कसमी आहे जेको कसम खणे वतारिक हीअ वाव कसमी आहे ठीकु आहे हाणे हीअ असांजो रिसर्च टॉपिक आहे मां अञा हिनखे कंफर्म पोइ वरी कंदुसि त अहिड़ियूं 33 सूरतूं आहिनि जेके ईअं वाव क़िस्मी सां शुरू थियनि थियूं पयूं हाणे इन में इहो ॾिसणो आहे मां सुवाल ते बि ग्रुप ते बि कयो त जॾहिं असां वसमाए वतारिक था चऊं त ही शुरूअत जूं आयूं त आहिनि पर छा ही वाव क़िस्मी आहे हिनखे थो छड़ो चवे या हिन जो बि काउंट थो करे 33 में इहो सभिनी जे लाइ कुझु न साईं जेको बि हेल्प करे सर्च करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन में थोरो नॉलेज ई थींदी पाण खे इंशाअल्लाह ताला ठीकु आहे साईं इहो मदद खपे कंहिंजी बि करे त ॾाढो सुठो इंशाअल्लाह ताला मां बि कोशिशि कयां थो पियो 5 आयत आहे तंहिं करे माण्हूअ खे घुर्जे त निहारे ॾिसे त खेसि छा मां बणायो वियो आहे टपे ॾेई निकिरंदड़ पाणी मां बणायो अथसि जो पुठी ऐं उर जे विच मां निकिरंदो आहे पोइ वरी ॻाल्हि छा थो करे अलाह पाक बेशक अलाह वरी बस मोटाइण ते वस वारो आहे इन हू अलाह रज ई क़ादिर पोइ जंहिं ॾींहुं माण्हुनि जे दिलनि जा कुझ या सभु कुझ जाचा वेंदा तंहिं ॾींहुं न हूंदी उनखे का सग ऐं न को कुवार
एॾो क्लियर कट ॻाल्हि आई आहे, उते को मददगार न हूंदुसि। हाणे हिन में असां ॿ ॻाल्हियूं ॾिसंदा त एसि ताईं जेको आयो आहे उन में इंसान जी पैदाइश यानी ख़लक़त, मौत बैदि वरी जीअरो थियणु ऐं डांस वरी वरणु, हिन खे चइबो आहे रुजू करणु। ठीकु आहे। यासीन शरीफ़ जी आयत असां ज़िक्र कयो से पढ़ूं त अवलम यरल इंसान अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन फ़इज़ा ख़सीम मुबीन, इन खां त बहितरीन क्लियरिफिकेशन आहे जेको न त अलाह पाक चए तोखे छा मां ठाहे वियो आहे, पोइ कीअं थो तूं मुख़ालिफ़ थिए। उन खां पोइ असां जॾहिं 8 नंबर आयत ते आयासीं त बेशक हू वरी मोटाइण ते वस वारो आहे, इन में वॾो सबक़ आहे। ऐं जॾहिं असां सूरह यासीन शरीफ़ जी वरी इहा 79 नंबर आयत ॾिसंदासीं, उन में क्लियर कट अलाह छा थो चए। उहा 78 ई पैदाइश लाइ ऐं वापसि वरण लाइ अलाह पाक चए थो 79 में, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त जंहिं बणायो उन्हनि खे पहिरियों भेरो तव्हां छा ते त हैरत कयो, काफ़रनि खे कीअं वरी माण्हू पैदा कंदो। जंहिं पैदा कयो या जंहिं पैदा न जंहिं बणायो उन्हनि खे, ठाहियो उन्हनि खे, ख़लकियो उन्हनि खे पहिरियों भेरो, सो उन्हनि खे वरी जीआरींदो। ऐं उहो सभु कंहिं पैदाइश खे ॼाणंदड़ आहे। ॻाल्हि ख़तमु। पोइ हिकिड़ी हीअ जेका साईं माना आयत आहे न, इहा जेकॾहिं तव्हां नंबर नोट करे छॾियो ऐं इन खे बि डिस्कशन में ॿियनि हंधनि ते, इहा ॾाढी हिकिड़ी तमामु वॾी माना वारी आयत आहे, जंहिंमें पूरो इस्लाम जो बुनियादी जेको क़यामत वारो जेको आहे न कॉन्सेप्ट, उहो हिन में समायल आहे सॼो। सूरह अल बक़रा उन जी 28 नंबर आयत, कहिड़ी 228, कहिड़ी कैफ़ तकफुरून बिल्लाहि, एसि ताईं थियो हिकिड़ो टुकड़ो, कैफ़ तकफुरून बिल्लाहि, कैफ़ माना कीअं, तकफुरून उहे इनकार था कनि, तव्हां इनकार था कयो, उहे न। ही हिकिड़ो लफ़्ज़ आहे, हाणे त केतिरो अॼु हिंट थो ॾियां, छड़ो कंहिंखे यादि रहे त ठीकु आहे, न त पोइ यादि ईंदुसि त साईं हा इहा ॻाल्हि असां कॾहिं कईसीं। ईअं ई शयूं पोइ यादि थींदियूं आहिनि या सम्झ में ईंदियूं आहिनि, छो हिकिड़े दफ़े असां कॾहिं कॾहिं यादि सम्झ में न बि ईंदो आहे। कैफ़ तकफुरून, ऐं ॿियो हिन में थी सघे थो कैफ़ यकफुरून। यकफुरून ऐं तकफुरून में हिकिड़ो नंढिड़ो फ़र्क़ु आहे, ता ऐं या जो, ऐं माना वॾो फ़र्क़ु थो पइजी वञे। तकफुरून ईंदो आहे सेकंड पर्सन, यकफुरून थींदो थर्ड पर्सन। वधीक डिटेल में न वञो, मिसालनि में कोन था वञो। तव्हां अॼु जेकॾहिं इहा ॻाल्हि असां यादि करे छॾियूं, ऐं असां कहिड़ी, तकफुरून सेकंड पर्सन, यकफुरून थर्ड पर्सन, इहो बसि ॿ लफ़्ज़ चढ़ा। अॼु यकीन कयो साईं, तव्हां ग्रामर जो मां थो चवां त तव्हां वॾो अहम पॉइंट सम्झी वेंदव, ऐं एॾी आसानी थींदी हिनखे पोइ सम्झण जी इंतिहा आहे। बसि इहे ॿ लफ़्ज़ यादि करणा आहिनि। तकफुरून ता आयो सेकंड पर्सन, या आयो त थर्ड पर्सन, यकफुरून। कैफ़ तकफुरून बिल्लाहि, बिल्लाहि माना इन अलाह, कीअं था तव्हां इनकार कयो अलाह जो। व कुंतुम, ऐं कुंतुम छा आहे, सेकंड पर्सन आहे तव्हां, इन इशारो कंदा टीपीआई में। व कुंतुम अमवातन, अमवातन जॾहिं तव्हां हुयो ई कोन, मौत हुयो माना हयाती न हुई, कुझु न हुयो, हुयो ई कोन, वजूद ई न हो। फ़अहयाकुम, पोइ तव्हांखे जीआरी। ऐं साईं ग्रामेटिकली इन लफ़्ज़नि में बि कमाल, उन में कोन था वञूं, अॼु असां सब्जेक्ट इहो न आहे। पोइ तव्हांखे जीआरी, फ़अहयाकुम, सुम, पोइ वरी छा थींदो, युमीतुकुम। ॾिसो हिन में छा छा आहे, कुम 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 कुम, इहो कुम वरी इंपॉर्टेंट आहे। कुम माना तव्हां, सेकंड पर्सन प्लूरल। पोइ तव्हांखे मारींदो, सुम युय्यिकुम, पोइ तव्हांखे वरी जीआरींदो, जीआरींदो वरी छा आहे, जीआरण हिकिड़ो स्टेप आहे। सुम इलैहि तुरजऊन, पोइ हिन तां मोटाए वेंदो। अल्लाह, ठीकु आहे। इहो न ही इनखे पोइ इंशाअल्लाह कॾहिं वरी सम्झबो वधीक, सूरह बक़रा में आयासीं त। हाणे हलूं था पिया 11 खां 17 जूं आयतूं असांजूं, ऐं मींहं वारे आसमान जो कसम आहे, ऐं फाटण वारी ज़मीन जो कसम आहे। बेशक क़ुर हिकु फ़ैसिलो कंदड़ ॻाल्हि आहे, ऐं हीअ क़ुर का ठठोली जी ॻाल्हि न आहे। बेशक काफ़र हिकु उजी रिथ रथीन था, ऐं आऊं बि हिन में इहो ब्रैकेट में न हुजणु खपे, छो जो हुन में आहे अक़ीद क़ैदा, अक़ीद बाक़ाइदा क़ुर में लिखियल आहे, आऊं बि हुजणु खपे, छड़ो इहो ब्रैकेट में, आऊं ब्रैकेट में न आहे। आऊं क़ुर पाक जी आयत में आहे, आऊं हिकु रथ रथियां थो। कोई काफ़रनि खे डर ॾिए, थोरी कंहिं ॿुध त छॾे, अचो त ॾिसूं आहे छा ॻाल्हि। ऐं हाणे पहिरीं इहे 3 आयतूं था खणूं, 11हीं ऐं पोइ खणंदासीं 12हीं। 11हीं कहिड़ी आहे, वसमाए ज़ात रज, ऐं कसम आहे, वाह आयो
वाह खे छा चइबो आहे? वाह कसमी आहे। ऐं कसम आहे आसमान जो जेको मोटाईंदो आहे। मोटाईंदो आसमान छा आहे? हिते मींहं जो ज़िक्र आहे। वल अर्द ज़ात सद, ऐं ज़मीन जो छा आहे? इहो बि कसम आहे, पर ऐं ज़मीन जो इहो माना इम्प्लाइड आहे। छो जो कसम जी हिकिड़ी ॻाल्हि थी हले न, माना ही कंटिन्यू आहे। वल अर्द, ऐं ज़मीन जो ज़ात सद, जेका फाटंदी आहे। छाजे लाइ फाटंदी आहे? ॿूटो कढण लाइ। कमाल ॾिसो, रब्त ॾिसो साईं। ऐं ॿियो हीअ जेका आयत आहे, ॾिसो क़ुर पाक हिन में 22 माना सूरह बक़रा जी 22 नंबर आयत आहे न, हुन में अलाह पाक बि चए थो पियो व अंज़ल मिन समाए माअन, अंज़ल लाथो अलाह पाक नाज़िल कयो, मिन समाए आसमान मां, मां माना पाणी। पोइ छा थो थिए हुन सां? फ़अख़रज, पोइ हुन मुख़राज थो थिए, थम थो थिए, बी मिन समरात, पोइ हुन पाणी जे अचण सां फुटनि था पिया मेवा हुन ज़मीन ते। हाणे मतिलबु इहो कनेक्शन आहे हिन में। ये साॻी ॻाल्हि ॾिसो अलाह पाक वरजाए कीअं थो चए, किथे मुख़्तलिफ़ नमूने, हिकिड़े नमूने, किथे ॿिए नमूने, पर ॻाल्हि साॻी। मथां आसमान मां पाणी रिसाइकल थो थिए न, पाणी मथे ककर ठहनि था, ककर आसमान में आहिनि न, उन में पाणी वरी अचे थो पियो। उहो पाणी जॾहिं ज़मीन में अचे थो पियो त उन मुर्दा ज़मीन में उनखे जीअरो थो करे। पोइ तो जेकॾहिं तव्हां को बिज था पोखियो त वण बि फुटे थो पियो, न त अलाह पाक जो दाग फुटे ई फुटे थो, हुन सां सावक थी निकिरे। कीअं थी निकिरे? ज़मीन त सख़्तु आहे न, हुनखे नरम थो करे। पोइ इहो जॾहिं अलाह पाक 5 नंबर आयत में चयो न, या सभु इंसान मिम्मा ख़ुलिक़ मिन दाइन माइन दाफ़िक, अलाह पाक कीअं इंसान जी पैदाइश जी ॻाल्हि कई। उहा वरी अलाह पाक हिते ॿियो मिसाल, कमाल रब्त ॾिसो। इंसान खे ईअं अलाह पाक पैदा थो करे न, मर्द ऐं औरत मां। अलाह अकबर। ठीकु थियो। पोइ हाणे जेको आहे हिकिड़ी सूरह वाक़िया जी आहे 58 to 72, इहे आयतूं आहिनि न, इहे वरी अगेन अलाह पाक जे माना ख़ल्क़त जो हिकिड़ो ज़बरदस्त हिन में मिसाल आहे। पहिरियों इंसान जे ख़ल्क़त जो, ॿियो यानी जो पोख जेका पुखजण जी ज़मीन मां, टियों पाणी वसण जो। पोइ चए थो अलाह पाक चए थो त तव्हां लाथो आसमान में या मां लाथो आहे। इहे 4 आयतूं आहिनि, माना हुन 4 टुकड़ा आहिनि हुन जा। उन में ऐं चोथों जेको आहे पोइ बाहि जेको पैदा थिए थी पई सावन वणनि मां, अलाह पाक चए थो कंहिं थो पैदा करे, तव्हां था कयो या मां थो कयां। इहो ॾाढी हुन में ज़बरदस्त। इहो कॾहिं ॾिसजो वञी सही, इहो सूरह वाक़िया जो तर्जुमो 58 to 72। ठीकु आहे। हाणे 13 नंबर आयत आहे, हलूं था क्लोज़ इंशा अल्लाह ताला। त बेशक उहो हिकु फ़ैसिलो कंदड़ आहे। केरु? इन हू छा थियो? ही सिंगल लाइ थींदो आहे, थर्ड पर्सन। इन बेशक हू, बेशक उहो। ॾिसो ग्रामर असां ईअं ई सिखंदा था हलूं। ग्रामर जी क्लास वठण जी ज़रूरत कहिड़ी आहे? असांखे को अरबी जो को कम्युनिकेट त कान्हे करणो, जेको सुबुह शाम असांखे अरबी त ॻाल्हाइणी कोन्हे। क़ुर पाक जा लफ़्ज़ सम्झणा आहिनि। इन हू, इन माना बेशक, हू छा आहे माना उहो, थर्ड पर्सन सिंगुलर, सिंपल। इन हू क़ुर पाक जी ॻाल्हि थी हले। लक़ौल फ़स्ल, अलबत्ता बेशक कौल आहे। फ़स्ल माना फ़ैसिलो कंदड़, कलाम आहे। कौल माना कलाम। वमा हुआ बिल हज़ल, ऐं व माना ऐं, मां माना नाहे, हुआ ही। हिते अञा सही तर्जुमो थियणु खपे। कॾहिं कॾहिं कैच करे थो वञा मां, कॾहिं कॾहिं थोरो जॾहिं मां कंटिन्यू हले थो पियो न, त किथां तर्जुमो खणे थो पियो, त हुन में ईअं ई तर्जुमा थियल आहिनि। पोइ कोशिशि कंदो आहे त हुनखे थोरो बहितर करण जी। बहरहाल जिन महिनत कई आहे हुनखे वरी शाबाश आहे। असां नंढड़ी हिकिड़ी कोशिशि ठाहे करे चवंदासीं त असां वॾो कंट्रीब्यूशन आया, वॾो असां कारण मौजा पियोसीं। न, वॾी शाबाश आहे हुनखे जंहिं इहे क़ुर पाक जा तर्जुमा कया आहिनि इंटरनेट ते, या वॾी महिनतूं कयूं आहिनि। जसुलाणी साईं माजिद मुरली साहब असांजो सिंधी वारो, अलाह पाक हुनखे वॾो अजुर ॾे। हीअ त असां जेको हुनजी खणी था अचूं, हुनजो ॿुधायूं था पिया माना, माना हुनखे त अलाए केतिरो अजुर मिलंदो हूंदो, यकीनन हुनखे ख़बर बि न हूंदी। अलाह त अलाह पाक फरमाए थो वमा, ऐं नाहे हुआ ही या बिल हज़ल, का ठठोली जी ॻाल्हि। माना इहा अजाई ॻाल्हि बि न आहे। क़ुर पाक फ़ैसिलो कंदड़ आहे। अलाह पाक आख़िरी आयतूं आहिनि, हीअ थो चए इन्नहुम, बेशक हू माना हुम माना उहे, माना थर्ड पर्सन। बेशक उहे माना यानी काफ़िर, हिन काफ़िर लिखियो, हालांकि हिते काफ़िर लफ़्ज़ न आहे, हुम आहे। बेशक उहे, मां इहो इंशा अल्लाह ताला नेक्स्ट सेशन में जेको मुंहिंजो थींदो सिंध वारो सही, मां इहा शइ करेक्ट करे छॾींदुसि। हीअं जॾहिं वीडियो भरिजे थी पई त इहा ॻाल्हि सम्झणु खपे,
हम आहे माना उहे प्लूरल आहे थर्ड पर्सन बेशक उहे को माना थींदी न जी काफ़िर यकीदून ये तो तकीदून न आहे या आहे माना थर्ड पर्सन यकीदून कैदन हिक गुजी रथ रथीन था अल्लाह पाक वरी 16 में चए तो ऐं आऊं व अकीद माना ऐं आऊं हिक बे हिक ये जेके ब्रैकेट में लिखियल आहिनि बाक़ी क़ैदा हिक रथ रथियां थो कहिड़ी महल काफ़िन अमहिलहुम रुवैदा अल्लाह पाक नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त पोइ काफ़िरनि खे डर ॾे ऐं थोरी मुहलत ॾेई करे छॾे ॾे इहे थियूं साईं पंहिंजो 17 आयतूं नंढड़ो हिकिड़ो ग्रामर ते हलूं था पार्ट ते पोइ ॾिसूं था इंशाअल्लाह असांखे 10 मिंट अञा आहिनि ही 5 मिंट में ख़तमु करे 5 मिंटनि जो असां पोल कंदासीं ही यादि रखी छॾियो साईं त जेकॾहिं असां ॻाल्हायूं था न जॾहिं बि त हिकिड़ो फेल थींदो आहे माना कोई कमु करणु भई मानी खाइणु सिखूं था सिखणु पढ़णु ॻाल्हाइणु उथणु वेहणु ठीकु आहे त जेके बि लफ़्ज़ आहिनि उन्हनि जो हिकिड़ो रूट थींदो आहे हाणे हिन में असां लफ़्ज़ था ॾिसूं जेको लिखियल आहे न इन्नहुम यकीदून क़ैदा यकीदून जॾहिं असां ॻाल्हि था कयूं त इहा आहे माना रिथ रथणु ठीकु आहे इहो घणे क़दुरु ॿियनि लफ़्ज़ कोन आया आहिनि हिन करे न पर असां थोरो खे सम्झण जे लाइ त हाणे सम्झो हिन जो रूट आहे जीअं अतारिक जो सम्झोसीं त तौ रा काफ़ हुयो ऐं कोशिश करे साईं रा चओ रे न चओ छो जो अरबी जेकॾहिं सिखूं था न त क़ुर पाक जे लिहाज़ सां तोए जे बजाए तौ चऊं रे जे बजाए रा ऐं तजवीद में इंशाअल्लाह वरी इहो सम्झाइबो वरी अगेन हिकिड़ो दफ़ो सम्झी आया आहियूं त हिन जा रूट कहिड़ो आहिनि काफ़ या दाल टाइम कोन्हे हलंदा हलूं काफ़ या दाल इन मूं मुख़्तलिफ़ लफ़्ज़ थिया था जाम लफ़्ज़ थी सघनि था पिया क़ैदन माना जीअं चइजे माना ही इस्म थी वेंदो क़ैदन माना का बि रिथ रथणु जॾहिं तनवीन ईंदी पोइ चाहे ॿ ज़बर हुजनि सिधो उबतो पेश हुजे या ॿ ज़ेर हुजनि उनखे असां जेको आहे न उहो तनवीन चवंदा आहियूं पर हीउ जॾहिं ईंदो त पोइ माना इहो इस्म जी निशानी आहे उहा इहो इस्म आहे हाणे हिन मूं क़ैद काफ़ या दाल में इस्म कहिड़ो ठहियो क़ैदन माना रिथ इहो इस्म आहे ठीकु आहे ॾिसो ठीकु आहे हाणे उन मां वरी जॾहिं असां लफ़्ज़ खणी था अचूं अकीद त ही थींदो मां रिथ रथियां थो हीउ जेको अलिफ़ आहे न ही अलिफ़ न ही हमज़ो आहे इंशाअल्लाह ताला मां अलिफ़ ऐं हमज़े जे लाइ नेक्स्ट सेशन में इंशाअल्लाह ताला मां 2-3 स्लाइड्स खणी ईंदियूं इहो तमामु अहम आहे त इहो तजवीद जा मुंहिंजो वीडियो भरियल आहिनि उहे पर मां इंशाअल्लाह ताला ही अलिफ़ ऐं हमज़ा में कहिड़ो फ़र्क़ु आहे उहो खणी ईंदासीं पर ही छा आहे जंहिं ते तव्हां हमज़ा नंढी ॾिसो न जंहिं ते ज़ेर ज़बर पेश हुजे उहो अलिफ़ न आहे उहो हमज़ा आहे ही अलिफ़ आहे हिन अलिफ़ जा बि ॿिया मतिलब आहिनि कहिड़ो अलिफ़ वसल थींदो आहे ॿिया थींदा आहिनि पर उनखे छॾियूं था ॻाल्हि इहा नोट करणी आहे जंहिं अलिफ़ ते हमज़ो अचे या ज़बर अचे या ज़ेर या पेश उहो अलिफ़ न चइबो आहे उनखे हमज़ा चइबो आहे त ही छा थियो अकीद माना मां रिथ रथियां थो हाणे इहो कहिड़े पैटर्न ते आहे ही अलिफ़ जेको हमज़ो आहे हिनखे मां छो थो चवां मां उहो हिनजे करे था चऊं अलिफ़ जॾहिं बि ईंदो लफ़्ज़ जे अॻियां हूंदो मां जे बारे में जीअं आऊज़ इहो असां पढ़ी आहियूं न आऊज़ बिल्लाह केरु थो दुआ घुरे केरु थो पनाह घुरे आऊज़ मां थो घुरां आऊज़ मां थो पनाह घुरां जेकॾहिं असां चवां उज़कुर मां थो ज़िक्र कयां अच्छा उक्तुब हाणे इहो ऑर्डर में अची वेंदो अमर अची वेंदो ऐं ही रिक्वेस्ट आहे आऊज़ मां रिक्वेस्ट थो कयां मां अलाह पनाह घुरां थो ही अमर थी वेंदो उक्तुब माना लिख या मां लिखां थो अहिड़े सां पर इहो मतिलबु जॾहिं अलिफ़ ईंदो उहो यानी मां जे बारे में ठीकु आहे अकीद आऊज़ इहो पैटर्न इहो आहे अच्छा उन खां पोइ अॻिते हलूं था साईं त ॿियो आयो हीअ आयत योम तुबल सरायर जॾहिं माण्हुनि जा ॻुझ जाचा वेंदा इहो उन में रिलेशनशिप इहो थो हिन में ॾेखारिजे अल्लाह पाक चए थो पियो त मां रिथ रथियां थो हू बि रिथनि था पर मां बि रथां थो उहो कॾहिं ख़बर पवंदी उन्हनि जे रिथ जी पोइ जॾहिं योम तुबल सरायर जेका 9 नंबर आयत आहे न जंहिं ॾींहुं ॻुझ जाचा वेंदा इहे जेके रिथ कनि पिया न काफ़िर लिकी लिकी नबी करण सां नुक़सानु पुॼाइण जो अल्लाह पाक चयो हुनखे छॾे ॾियो मूंखे ख़बर आहे मां बि रिथ रथियां थो पोइ कुझु मोहलत छॾे ॾियो आहे मोहलत जॾहिं पूरी थींदी उहो ॾींहुं ईंदो पोइ हुते माण्हुनि जा ॻुझ जाचबा योम माना जंहिं ॾींहुं हीअ साईं असांजी नेक्स्ट आयत थींदी पोइ ख़तमु स्लाइड फमहिलिल काफ़िरीन फ माना पोइ महेलिल काफ़िरीन मोहलत ॾे कंहिंखे काफ़िरीन काफ़िरनि खे इहो प्लूरल आहे सिंगुलर आहे
प्लूरल थींदो ईन ऊन ये थींदा आहिनि काफ़िर हुजे हा सिंगल काफ़िरीन काफ़िरनि खे अमहिलहुम रुवैदा माना थोरी मुदत आहे अमहिलहुम अगेन हमज़ो आहे अमहिलहुम छॾे ॾियनि उन्हनि खे इहो ऑर्डर आहे रुवैदा थोरी मुदत ठीकु आहे फमहिलिल काफ़िरीन पोइ मोहलत ॾे काफ़िरनि खे ठीकु आहे साईं वरी हुम आयो त इहो पोइ फमहिलिल काफ़िरीन आयो आहे हिते त पोइ मोहलत ॾे काफ़िरनि खे अमहिलहुम मोहलत ॾे माना उन्हनि खे हुम थोरी हिकिड़ो काफ़िरीन अची वियो न वरी काफ़िरीन न आयो अमहिलहुम रुवैदा हिकिड़ो दफ़ो काफ़िरीन इस्म अची वियो पोइ वरी हो ईंदो आहे प्रोनाउन ईंदो आहे ठीकु थियो इहो इंशाअल्लाह अॻिते बि सम्झंदासीं मोहलत ॾे उन्हनि खे ॾिसो था उन्हनि खे थोरी रुवैदा माना थोरी अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन साईं हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा करणी पर नेक्स्ट टाइम कंदासीं जेको आहे त सिंधी ऐं अरबी में अखरनि में कीअं फ़र्क़ु थो थिए केॾो मुख़्तसिर अरबी करे थी पई लफ़्ज़नि खे इहो असां पोइ सम्झंदासीं इंशाअल्लाह ताला हिन ते सेशन ख़तमु कयो अलाह पाक खां दुआ आहे त अलाह क़ुर पाक सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में ग़लती थी आहे त उहा माफ़ फरमाए बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआन अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम हिन दुआ सां ख़तमु कयूं था पिया त अलाह साईं असांखे हिदायत ॾे ऐं अलाह साईं जेके ॿोॾ सतायल मुंहिंजा मौला सिंध ते रहम फरमाए सिंध बलोचिस्तान ते पूरे दुनिया ते रहम फरमाए पाकिस्तान ते बि रहम फरमाए जेके जाते परेशान मुंहिंजा मौला उन्हनि जी मुसीबत दूर फरमाए ख़ासि तौर ते असांजी सिंध आहे असांजो पंहिंजो आहे बलोचिस्तान वारनि जिते माण्हुनि खे सहूलियतूं ई कोन आहिनि जेके माण्हू परेशान हाल वेठा आहिनि ऐं पोइ ॼण सहूलियतूं ॾियण वारा ई उन्हनि खे ग़र्ज़ी कोन्हे हिन जी मदद सां अलाह सां उन्हनि सभिनी खे हिदायत ॾिए त हिन वक़्तु असां गॾिजी करे माण्हुनि जी मदद कयूं अलाह पाक जिन जा जेके नुक़सान थियनि अलाह सां उन्हनि खे पंहिंजी मुसीबत परेशानियुनि खां बचाए उन्हनि खे मदद फरमाए सल्लल्लाहु ताला अला ख़ैर ख़ल्क़ी व रसूलिही मुहम्मद व आलिहि वसहबिहि अजमईन बिरहमतिक या अर्हमर राहिमीन साईं ये सेशन मां रिकॉर्डिंग स्टॉप तो क्या ओवर टू यू साईं नईम खत्री साहब सुभान अल्लाह जज़ाकल्लाह खैर सर